गवर्नमेंट बॉयज प्राइमरी स्कूल महेसर वॾा जे आसिफ अली नारे जे खे घुराईंदुमि त हू तकरीर करे। आसिफ अली नारे जो जी लाइ ज़ोरदार थोरी ताड़ियूं वॼायो। ही महफ़िल चेहरनि जी महफ़िल आहे, उन्हनि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो जी ख़बर पवे त कुझु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो नालो आसिफ अली नारे जो, क्लास 5। जनाब सदर, जनाब मेहमान खास, तालका एजुकेशन ऑफिसर साहब ऐं मौजूद उस्ताद साहिबान ऐं हिन पिंडाल में वेठल सब शागिर्द, अस्सलाम वालेकुम। जियां त अॼु मुंहिंजी तक़रीर जो उन्वान आहे तइलीम। प्यारा साथियो, जिन क़ौम तरक़ी कई आहे उन जो सबब तइलीम आहे। तइलीम असांखे उतां मां कढी सोजरे तरफ़ आणे थी। तइलीम सां माथिरे में बहितरी अचे थी। तइलीम इंसान जी टीह खाए ऐं जहालत ख़तम थिए थी। जेकॾहिं असीं तइलीम न पिला सघियासीं त सॼी उमिरि गुलाम थी रहणो पवंदो। इल्म खां सवाइ इंसान हैवान मिसल आहे। असीं उमेद था करियूं त हिन जहिड़ा प्रोग्राम हर साल थींदा रहनि त जीअं असीं पंहिंजे मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन करे सघूं। आख़िर में ही शेर चई, आउं पंहिंजी जगह वठंदुसि। सुना है डूबने से जान चली जाती है एक बार, सुना है डूबने से जान चली जाती है एक बार, मगर पाकिस्तान का नाम लेने से जान में जान आ जाती है एक बार। अस्सलाम वालेकुम। शाबाश शाबाश। इल्म अहिड़ी आग जा की न विसाई कॾहिं, इल्म अहिड़ी आग जा की न विसाई कॾहिं, जेको जले उन में सम्झ उन जो भाग, छॾ रुलण जो राग पाए पेट पढ़ण सां। हाणे मां तकरीर घुराईंदुमि काशिफ अली नारे जो, GBPS अब्दुल्ला नारे जो। काशिफ अली नारे जो, GBPS अब्दुल्ला नारे जो। बाबा सब मुस्कुरायो, कोई भी मना मुंझल न हुजे ॿार। हितां जो पंहिंजो प्रोग्राम आहे, तव्हां एंजॉय कयो, तव्हां जे लाइ कयो वियो। जनाब आला टियो साहब, मुझा मानवर उस्ताद गिरामी, आयल मेहमानी गिरामी, आई सामू वेडल सिंध जे शोर के अस्सलाम वालेकुम। जनाब आला जी मुझी तकरीर जो उन्वान है इल्म। जनाब आला इल्म नूर है, इल्म सुरूर है, हकूकुल इबादत जी अदा कर जो हसन तरीको है। जमीन आसमान सिज तक तारा दारां जी दाश दा इल्म दौलत जाराज काकटन जी कारी आई कुल कायनात जे खजाने जी खबर इल्म वसीला है। इल्म इंसान जो अक्ल है, इल्म दिल है, इल्म अद पैरा ऐं सेहत है, इल्म सकावत है, इल्म सराफत है, इल्म सदाकत है, इल्म सजाअत है, इल्म सखावत है, इल्म सराफत है, इल्म उक़वत है, इल्म अदालत है, इल्म शहादत है, इल्म बरवत है। जनाब आला इल्म का सवाइ जहालत है, नफरत है, कसूरत है, जहालत है, बगावत है, हलाकत है, निदामत है। आखिरी शेर चई पांजी जाय वठंदुसि, वरी वरदो वा वरी वसना मिया जार जा ॾींहं रही रहंदा केतिरा। अस्सलाम वालेकुम। शाबाश शाबाश शाबाश, ताड़ी वॼायो। साईं टीओ पिंगरी नूरुल्लाह साधो साहब ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई करे रहियो आहे। ही शागिर्द उन ॻोठ जो आहे, तव्हांखे अब्दुल्ला नारे जो स्कूल ॿुधण में आयो। ही शागिर्द जाए इलाइक़े जा धाड़ेल हुया हुते, गुलाम असगर नारे जो ऐं गुलू गवर्नमेंट। ही उन ॻोठ सां तालुक रखे थो। हिन शागिर्द लाइ वॾे में वॾी क्लिपिंग कयो, ताड़ी वॼाइणी। शाबाश बाबा शाबाश।